ख़बर पई आहे त सांवल अॼु अस्पताल मां घर वापसी थो वञे। इन जो मक़सदु त हिनखे थक कहिड़ो न लॻो जो 2 ॾींहंनि में चाक थी वापसि घर पियो वञे। गोली लगी हूंदसि, चमाऊ थी गुज़री वई हूंदसि, त पोइ कहिड़ी हुनखे एॾी तकलीफ़ थिए। पर अॼु हिन सांवल खे सॾे सिधी गोली हुनखे सीने में हणणी आहे। तयारी करे वठो था। मां तुंहिंजे हाल के एतिरो न बुछड़ो कंदसि हसीना बेगम जो तोखां पंहिंजो माज़ी बि विसरी वेंदो, सम्झई? इन जो मतिलब त तूं चाकर ख़ान खां पूरी इजाज़त वठी पोइ हिते आई आहीं। मूंखे नाक खून वहाइण जो को बि शौक़ु न आहे। हाणे जेकॾहिं शेरल हुनजो ज़िम्मो खणे थो त मूंखे ॻाल्हियूं करण में को बि एतिराज़ न आहे। जेकॾहिं खून चटी पई त उहा बि शेरल खे ई भरणी पवंदी, ऐं जेकॾहिं खून बहा में संग बि ॾियणो पियो त उन जी ज़िम्मेवारी बि शेरल जी ई हूंदी। हाणे वञी सोच शेरल, उन खां पोइ बि जेकॾहिं तूं ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहीं त पोइ मुंहिंजो दर तुंहिंजे लाइ हमेशह लाइ खुलियल आहे। रूंडे खे वठी पहुची वञजांइ।